नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त इस्लामाबाद में अॻूणे सफीर शौकत जी धीउ जे क़त्ल केस में अहम अॻु भराई थी। जवाबदारनि तरफ़ां क़त्ल खां अॻु नारी सां लॼा लुट करण जो भी इंकशाफ साम्हूं आयो है। SSP जांच अताउर रहमान चयो त जवाबदार नारी जे नवीद सां जिनसी ज़्यादती वक्त होश हवास में हो। नूर मुक़दम खे बेदर्दी सां क़त्ल कयो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SSP जांच अताउर रहमान चयो त जवाबदार ज़ाहिर शाह जे घर मां पिस्टल हथ कई वई है। नूर मुक़दम 2 ॾींहनि खां घर में मौजूद न हुई। SSP चयो त जांच करियूं पिया। नारी केतिरो अरसो इन घर में हुई। सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम बाबति राह ॾियणु नथा चाहियूं। वाज़े रहे त ईद जे राति पंहिंजे ई दोस्त ज़ाहिर शाह हथां नारी नूर मुक़्तस गलो कपियल बेदर्दी सां क़त्ल कई वई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।